वेझो नापरकोट में मलिक ऐं नापर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे पाणीअ तां झेड़ो गोलियूं लॻण जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बासर ज़मींदार रईस करीम बख़्श नापर जे पुटनि ज़मीन में रोंबो कंदड़नि मथां सिधी फायरिंग करे 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो। गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मियुनि में सजाद अहमद, अर्ज़ मोहम्मद ऐं ग़ुलाम मोहम्मद मलिक ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मलिक बिरादरी पारां इंडस हाईवे ते एहतजाज कंदे रोड बंदि करण जी कोशिश कई त नापरकोट पुलिस पहुची रोड बंदि करण खां रोके छॾियो। ज़ख़्मियुनि जे वारसनि अता मोहम्मद मलिक औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त बासर ज़मींदार रईस करीम बख़्श नापर ज़मीन जो पाणी बंदि कयो। असां पौड़ बिरादरी खां पाणी वठी ज़मीन में रोंबो करे रहिया हुआसीं त रईस करीम बख़्श जे पुटनि सलीम नापर ऐं इमरान नापर सिधी फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में असांजा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस बासर जवाबदारनि खे गिरफ्तार नथी करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।